बोलो सियावर रामचंद्र। ही रामायण जो भोग साहब तव्हां पातो, प्रेम सां दर्शन कयो। सारी साध संगत खे भोग साहिब जूं लख लख वाधायूं हुजनि। हींअर ही ॿियो पारायण प्रारंभ थियो आहे, थी रहियो आहे भगवान श्रीचंद दर्शन जे नाले सां, जंहिंजी रचना बाबा नारायण दास साहिब जन पाण पंहिंजे हथनि सां कई सिंधी ॿोलीअ में। हिन पुरुषोत्तम महीने जे परम पावन अवसर जो ही टियों पारायण थींदो, साप्ताहिक पारायण, जंहिंजो भोग साहिब 8 तारीख़ पातो वेंदो और उन खां पोइ वरी चोथों पारायण प्रारंभ थींदो श्रीमद भागवत महापुराण जो। हिन शास्त्र में कुल 7 खंड वर्णित थियल आहिनि। पहिरियों खंड आहे अवतार खंड। हिन खंड में उदासीन संप्रदाय जो इतिहास तारीख़ ॾिनल आहे और उन्हनि आस्थाननि जो वर्णन कयल आहे जेके भगवान श्रीचंद्र जन पंहिंजे आयाम कार्य में मुक़ररु कया हुआ। उनखां सवाइ सिंध जे मुख्य उदासीन संतनि जी हिकु झलक पिणु पेश कयल आहे। हिन अवतार खंड में जेकॾहिं का बि ऐतिहासिक या आस्थाननि बाबति घटि वधाई थियल हुजे त विद्वान पुरुष हिन दास खे क्षमा कंदा ऐं आईंदह जे लाइ पंहिंजा शुभ वीचार ॾेई आसीस कंदा जीअं अॻिते जे लाइ अहिड़ी ग़लती न थिए। अवतार खंड जो ही पहिरियों अध्याय उदासीन बेख जो इतिहास। सृष्टि जी शुरूआत में जॾहिं भगवान विष्णुअ ब्रह्मा खे दुनिया जी उत्पत्तीअ जी आज्ञा कई त हिकु बार ब्रह्मा पिणु मुंझी पियो त कहिड़े जीव खां सृष्टिअ जो निर्माण कजे। तमामु घणे सोच वीचार बैदि मानव सृष्टिअ जो तसवर दिलि अंदरि तरी आयो। उन वक़्तु ई पंहिंजे मन मां चइनि सनकादिक ऋषियुनि सनक सनंदन संत सनातन जो निर्माण कयो और खेनि आज्ञा ॾिनी त तव्हीं वञी दुनिया जी उत्पत्ति करियो। उन वक़्तु सनकादिक ऋषियुनि ब्रह्मा खे प्रणाम करे या आसीस घुरी त असांखे इन आस्थान में रहणु ॾियो, हिन अवस्था में रहणु ॾियो जीअं ईश्वर भक्तीअ में स्थिर रही सघूं। छाकाणि त जेको जीव हिकु बार दुनिया जी माया चकर में अची वियो त पोइ उनजो मन ईश्वर भक्तीअ में लॻणु ॾुखियो आहे। माया भुलाए विधो जीव भरम में, माया भुलाए अणहूंदे दरियाह में गोता नित खाए, सामी ॾिसे की न की मोह मड़ीअ पाए, सतगुर जागाए त जागी जुड़े पाण सां, सतगुर जागाए त जागी जुड़े पाण सां। ईअं चई हिननि हथ में करमंडल खणी जगत खां उदास थी वञी बन वसायो। चइजे खणी त हिन सृष्टिअ में इन्हनि उन्हीअ ॾींहं खां ई हिन बेख जो पायो पियो। जीअं हिकु शाइर बि चयो आहे, उदासी अनादि अथई बेख भाई, इहा संप्रदा ख़ासि विष्णु हलाई। बोलो श्री चंद्र भगवान, श्री चंद्र हरे, श्री चंद्र हरे, श्री चंद्र हरे, श्री चंद्र हरे, श्री चंद्र हरे। जय जय योगी राज श्री चंद्र हरे, जय जय योगी राज श्री चंद्र हरे, श्री चंद्र हरे। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो, आयो आयो पुरुषोत्तम पंहिंजो जीवन सफल बणायो, आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो।
विश्राम धाम जे गुर मंदर में पंहिंजो शीस झुकायो। विश्राम धाम जे गुर सिक शरदा सां अची उदासी चार पदार्थ पायो। सिक शरदा सां जग में चार पदार्थ पायो। जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो आयो। दीनन दयाल थी सदा कृपाल। दीनन दयाल थी ओ नंग नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी हेरे वरदारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी रची रास जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अचे गोकल वसायो चवे वृंदावन गौ चारी थी। वृंदावन गौ द्वारका जो नाथ आए नाथन आना। द्वारका जो प्रिय भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। यशोदा जो बाल के चवन नंदलाल आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव को कमाल। मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय नारी थी। ॾिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान। ॾिनो गीता जो पढ़े बार बुढ़ो जवान। विश्व सारी जय तारी थी जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उचारी थी। महिमा संत ने उचारी थी। महिमा भक्त ने उचारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति हरे राम राम रमापति रूप तू दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सभु पूरन कंदो श्री पुरुषोत्तम भगवान। आस सभु साथ संगति महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री पुरुषोत्तम महात्म जो, जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान विष्णु महात्मा नारद मुनि खे वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह हिन 15वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। भगवान जी आज्ञा पाए करके गरुड़ सदे ब्राह्मण खे पुत्र संतान जो वरदान ॾिनो। राजा
दर्दधनवा खे ही पूर्व जन्म जी कथा महात्मा वाल्मीकि जन ॿुधाए रहिया आहिनि। भई पूर्व जन्म में तूं सदैव ब्राह्मण हुई, पुत्र तो प्राप्त थियो, पर हिकिड़े ॾींहुं महात्मा नारद मुनीअ उन जी हस्तरेखा ॾिसी करके ॿुधायो भई 12 सालनि में नदीअ में वञी करके ॿुॾी मरंदो। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। हिन 16 अध्याय में बालक सुखदेव जो नदीअ में ॿुॾी वञणु और संदसि माता पिता जो शोक करणु। चारे राम कुदरत कहिड़ा खेल करे, ॿुध तूं धारे ध्यान, भावी कहता की न टरे, आए वॾी बलवान। हरे राम। थियो पुट जॾहिं साल 12 जो, पयो वसु न हले वीचारनि जो। हिकु ॾींहुं हलियो हिकु जेॾनि सां, ख़ुशि थींदो वियो पे संगतियुनि सां। आया सभु गॾिजी स्नान करणु, हुई नदी वॾी विया अंदरि तरणु। आया सभु निकिरी सुखदेव न हो, ॾिठो जाम घणो पर लधो न हो। सभु रोअंदा पिटींदा घर आया, मिड़ी माइटनि वटि सभई धाया। ॿुधी ॾाढो दुखी दिलि मां थियो, कई दर्द मंझा विरला पकिया। ॿुधी ॾाढो दुखी दिलि मां थिया, कई दर्द मंझा विरला पकया। हीअ कुदरत जी सभु बाज़ी आ, को रंज रहे या राज़ी आ। हलकी न अॻियां उन जे कंहिंजी, हलकी न अॻियां कंदो मालिक सभिनी जी संहिंजी। सभु गॾिजी आया किनारे ते, सभु गॾिजी आया। ॻोल्हनि पिया घाटनि सारे ते, ॻोल्हनि पिया घाटनि सारे। करे सदिका सभई पुकारनि पिया, दुख दर्द मां हंजूं हारनि पिया। दुख दर्द मां हंजूं हारनि पिया। की न अचे धीरज पयो, वियो सभु ॾींहुं लही। आख़िर मोटिया घरे अची, लाश नदीअ मलही। लाश नदीअ मां। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को ॾिसो कुदरत जा कहिड़ा खेल आहिनि, ध्यानु ॾेई करके और उन लीला खे सम्झणु घुरिजे। भई भावी जेका बणियल आहे सा बलवान आहे, कंहिंतां बि टरी नथी सघे पई। पुटु जॾहिं 12 सालनि जो थियो, कुदरत अहिड़ी बणी जो यारनि दोस्तारनि सां गॾु घुमण फिरण जे लाइ संगतियुनि सां वियो। कंहिं नदीअ ते वञी करके पहुता। नदीअ अंदरि सनानु करण जे लाइ जीअं घिरिया तरनि पिया, खेॾनि कुॾनि पिया, सभु तो निकिरी आया, पर सुखदेव सदैव ब्राह्मण जो पुटु ॿाहिरि निकितो ई कोन। सभु रोईंदा पिटींदा अची करके घर पहुता। अची मिटनि माइटनि खे दस पता ॾिनऊं भई हिते वियासीं, सुखदेव हाणे मोटियो ई कोन आहे। ॾाढो दिलगीर थियण लॻा सभई दुखी थी करके और उन नदीअ जे किनारे ते अची करके पहुता। घणो ई ॻोल्हा कयूं, सुबुह खां शाम थी वई। चारे राम। कीअं कुदरत पंहिंजो खेल खेॾियो, उहा बाज़ी कुदरत जी कोई बि सम्झी नथो सघे पियो। कंहिंसां कुदरत ख़ुशि आहे, कंहिंसां नाराज़ आहे। कोई उन जे खेल मां ख़ुशि थो थिए पियो, कोई परमात्मा जे खेल मां वरी रंज थींदो आहे। भॻवान हेशा करे छॾी। चारे राम। सुरका भरींदा आख़िर सुबुह खां शाम थी वई, कुझु पतो कोन पियो। आख़िर वञी करके सुखदेव जो लाश मिलियो। खणी करके अची घर पहुता। आया ब्राह्मण गॾिजी बांभण वटे, चयो कर्म करियो हींअर झटिपट। मथां राति अचे ऊंधाई थी,
जा बणे धणीअ खे साई थी, जा वणे धणीअ खे साई थी, इन में न हले वस कंहिंजो थो, मिट माइट या ॿिए कंहिंजो थो। पन किरिया जे कर वणनि मंझा, वियो खीर जे माता थणनि मंझा, वियो निकिरी साह शरीरनि मां, अचे वापसि कीन उकीरनि मां। हीअ आद जुगाद जी चालिया, सभु सत करे सभिनी पालिया। ॾिस दिलि पंहिंजीअ में ध्यानु धरे, नथो रोअण पिटण मां कुझु बि वरे। इन करे उथी कयो करम अदा, इन करे छॾे मोह धणी पियो यादि सदा, छॾे मोह धणी कयो वीचार भरिया ही वचन ॿुधी, वीचार भरिया ही रही की न काई तन मन में सुधी, रही की न काई तन। ये गुज़री सारी रात वही, मथा पेरे हफुटी पेरे बात पई, मथा पेरे हफुटी मथा पेरे हफुटी पेरे बात पई। समझाइन सब दोस्त पिया, अचे न मन खे धीर, वेरे हवे छोड़े पुट संदे, आंदो अखियुनि में नीर, आंदो। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को समाचार ॿुधी करके मिट माइट अची करके गॾु थिया, ब्राह्मण ॿांभण ब्रह्मदेव यार दोस्तार सभु अची करके सम्झाइनि पिया। मथां राति बि अची करके पई। हरे राम। भई हिन में कंहिंजो वस हलण वारो आहे कोन, या सभु धणीअ जी बणियल लीला आहे। पननि जेके हिकु दफ़ो वणनि मां किरंदा आहिनि, से वरी न लॻंदा। फल हिकु दफ़ो किरियो, वचन मुख मां हिकु दफ़ो निकितो, वरी वापसि मुंहं में न पवंदो आहे। तीर कमान मां जेकॾहिं हिकु दफ़ो निकिरी वियो त उहो वापसि न वरंदो, उहो पंहिंजो कमु करे ईंदो आहे। तहिड़ीअ तरह साह बि जेकॾहिं हिकु दफ़ो शरीर मां निकिरी वियो त कंहिंखे मजाल आहे जो भई वरी साह हुन में विझी सघे। डॉक्टर केतिरियूं बि कोशिशूं कनि, सुइयूं बि ठाहिनि था भई माण्हू खे जीअरो रखी सघूं। चवरे राम। माया केॾी आहे संसार में, लखें करोड़े माण्हू ख़र्चण जे लाइ तयारु आहिनि। भई कुझु कलाक ॿ कलाक मूंखे जीअरो रखजांइ, केरु रखी सघंदो? घड़ीअ मिंट जे लाइ बि माण्हूअ खे काल वधीक नथो छॾे पियो। समय पूरो थियो, अची करके काल कड़के थो पियो। इहा ॾोर परमात्मा पंहिंजे हथ रखी आहे। जेकॾहिं कंहिं डॉक्टर या माण्हूअ जे हथ में हुजे हा न, चावरे राम, जंहिंखे चाहे मारे पूरो करे हा, जंहिंखे चाहे जीआरे हा, पर परमात्मा सभ सां हिकु करो हलंदो आहे। हुन में फंद फेर कोन आहे। सभई घणो ई सम्झाइनि पिया, उथी भई हाणे को कर्म कर, पार जो मोह छॾ। इहे वीचार भरिया वचन ॿुधी करके मन में धीरज थी पियो सधे। ईअं कंदे कंदे सॼी राति गुज़री वई। अची करके प्रिय फुटी प्रभात भी अची थी, अमृत वेलो। चवरे राम। सब यार दोस्त सम्झाइनि पिया, पर मन खे अधीरज धीरज अचे ही कोन पियो। पुट जो विछोड़ो सही कोन सघियो। भई अहिड़नि पिनी पिनी करके तपस्या करके मस मस मां गरुड़ जे आशीर्वाद सां मूंखे पुट प्राप्त थियो। रुगो 12 सालनि जी उमिरि में मूंखे साथ छॾे करके मुंहिंजो और हलियो वियो, विछोड़ो ॾेई वियो। अखियुनि में सदैव जे ब्राह्मण खे आंसू पिया था वहनि पिया। सब मिट माइट सम्झाए पिया, छॾे आख़िर सब मोकिलाए विया। वो ब्राह्मण दर्द जूं दाहूं करे, हिकु पल भी की न पियो धीरज धरे। इन रीत कंदे विरलाप सदा, वेई गुज़री घणी हुई जाम मदा।
मथा सावण जी आई बरसात, ॾिसो कुदरत संधी निराली बात। खुले करम जीव जो जॾहिं थो, संजोग बणे उहो तॾहिं थो। न त सारी उमिरि बि हली वञे, भल मालिक खे नित रोज मञे। पर भाग न भेरो खाए थो, पर भाग न भेरो रुगो पंहिंजो पाण खपाए थो। जे किरपा धणीअ जी थी वेंदी, सभु मुश्किल बि सवली थींदी। सभु मुश्किल बि सवली थींदी। शुरू थियो उन ॾींहुं ई महीनो पुरुषोत्तम, भागन बि भेरो कयो, योग बणियो उत्तम। योग इन रीत इते पूरो थियो, सोरो ही अध्याय। ॾिसो उदासी पाण थो, कहिड़ो करे न्याव। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति हरे राम। मिट माइट सम्झाए सम्झाए थकिजी पिया, सदैव खे धीरज अचे कोन पियो। पुट जे लाश जे अॻियां वेठो पियो रोए। सभु आख़िर मिट माइट मोकिलाए वञण लॻा। ब्राह्मण जूं दर्द भरियूं दाऊं केरु ॿुधे। हिकु पल बि धीरज न पियो अचे। ईअं विलाप कंदे 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 घणो वक़्तु गुज़री वियो। आख़िर सावण जो महीनो बि अची करके पहुतो, बरसाति बि पइजी वई। हरे राम। पर हाणे परमात्मा जी लीला ॾिसो निराली। करम जीव जो जॾहिं खुले थो न, संजोग अहिड़ो अची करके बणिजे थो पियो जो सॼी उमिरि हुनजी गुज़री वञे, पर जेकॾहिं परमात्मा हुनजो भाग भलो करणु चाहे तो खिन पल में ई हुनजो भाग भलो थी थो वञे पियो। कृपा जॾहिं परमात्मा जी हिन जीव जे मथां थिए थी पई तो सभु अवलीअ मां बि सवली थी वञे पई। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको, ईअं कंदे कंदे उन ॾींहुं श्री पुरुषोत्तम महात्मा जो महीने जो योग अची करके बणियो। सावण पूरो थियो, बरसाति पूरी थी, पुरुषोत्तम जो महीनो उन ॾींहं खां वठी करके शुरू थियो, जो कि भागन भरियो पुरुषोत्तम जो महीनो आहे। सभ खां उत्तम, जंहिंजी महिमा नित्य प्रति तव्हां रोज़ ॿुधो था पिया। अहिड़ो न सदैव जे कर्म और शुकदेव जे जीवन में महान पवित्र महीनो प्रारंभ थियो आहे। हिते हिन कथा सां गॾु ही 16 अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। 17 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। श्री पुरुषोत्तम जे प्रभाव सां सदैव ब्राह्मण जे मोल पुट जो जीअरो थियणु, सो कीअं थो थिए पियो, कहिड़ी महिमा उहा आहे श्री पुरुषोत्तम महीने जी, जाकी तव्हांखे 17 अध्याय में अॻिते वर्णन करे ॿुधाई हुई। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। करम कैता टारियो की न टरे, करम कैता करम कैता टारियो की न टरे, करम कैता मेरा बिना मालिक जे जग में, कंहिंजी की न सरे सरे, कंहिंजी की न करम कैता टारियो की न टरे।
करम कहता। राजा हरिश्चंद्र सत्यवादी प्यो, राजा हरिश्चंद्र नीचा घर पानी भरे भरे, नीचा घर पानी तारा रानी रोहित पुत्र प्यो, तारा रानी तारा रानी रोहित पुत्र प्यो। चिंता मंजे गरे गरे, करम कहता तारो की न टरे, करम कहता। पांडव प्यारा कृष्ण के सब, पांडव प्यारा भागुन कह जो वरे वरे, भागुन कह जो वरिय सभा में द्रौपदी खे भरिय दुशासन नगन करे करे, दुशासन करम कहता तारो की न टरे, करम कहता। राजा दशरथ राम मथा प्यो, राजा दशरथ राज जो मुकट धरे धरे, राज जो मुकट कैकई हसद साल सा पैजे, कैकई हसद साल सा मन में पे जरे जरे, मन में पे करम कहता तारो की न टरे, करम कहता। भागजी बाजी आहे निराली, भागजी बाजी हर कौन खा डरे डरे, हर कौन खा भागजी बाजी आए निराली, भागजी बाजी हर को उन खा डरे डरे, हर को उन खा आओ उदासी राम शरण में, आओ उदासी थियो एक पल न परे परे, थियो एक पल न करम कहता टारो की न टरे, करम कहता टारो बर बिन
बिना मालिक जे जग में, मेरा बिना मालिक जे कह जी की न सरे सरे, कह जी की न करम कहता टारो की न टरे, करम कहता टारो की न, करम कहता टारो की न टरे, करम कहता। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं, वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज, मङ्गलं पुण्डरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि। बोलो हिंदू सनातन धर्म की, अधर्म का, प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया, बोलो श्री पुरुषोत्तम भगवान आयो लाल कयो।